अस्सलाम वालेकुम दोस्तों, जो सर्विस अकबर है ॾिसी रहियो सिंधी पॉइंट चैनल। दोस्तों इन चैनल के ज़रिए मुख़्तलिफ़ व्लॉग्स तव्हांखे ॾेखारिबा ऐं सिंध जूं जेके सकाफ़त आहे, सिंध जूं रवायतूं, ट्रेडिशन जेको सिंध जो सिंधी अदब जे उन्हनि शाइरनि अदीबनि सां बि तव्हांजी कचहरी कराइबी। कोशिशि कबी त सिंधी ऑडियो बुक्स जो बि हिकिड़ो कमु कयो वञे, जंहिंमें जेके सिंधी लिटरेचर जा बुक्स आहिनि उन्हनि खे ऑडियो में पढ़ी करे अव्हांखे ॿुधायो वञे। अॼु जो व्लॉग आहे, अॼु आउं पंहिंजे ॻोठ वञा पियो। मुंहिंजो नालो आहे अवेस अकबर ऐं मुंहिंजो ॻोठ आहे न्यूजती मोरो। रस्ते में हिकिड़ी होटल मिली आमरी वटि। होटल बिल्कुलु असांजो सिंध जो हिकिड़ो ट्रेडिशन आहे, तमामु ज़बरदस्त। जीअं एंटर थींदासीं तीअं गुलकारी लॻी पई आहे ऐं लेफ्ट साइड ते कमु कनि पिया। हीअ असांजो दोस्त भट्टी साहब जेको असां सां गॾु आयो कराची खां, ऐं असां वञूं पिया रज़ा अली गबोल साहब जी शादी ते। हीअ होटल तव्हां ॾिठो, हिते मुख़्तलिफ़ उहो बि आहिनि, पखी बि आहिनि, उहो तव्हांखे ॾेखारिबा। शाहिद गबोल साहब, एडवोकेट जहांगीर ऐं असांजो कलीम भाई जेको असांखे खणी आयो आहे, ड्राइविंग करे आयो आहे। होटल तमामु ज़बरदस्त आहे ऐं रस्ते में तव्हांखे हीअ ज़रूरु मिलंदी। ॿाहिरि चारों तरफ़ हिन जी गुलकारी आहे, चारों तरफ़ ग्रीनरी आहे ऐं सुठी डिज़ाइन थियल आहे। हीअ भट्टी साहब पंहिंजा रिव्यूज़ ॾिए पियो, तव्हां होटल तमामु बहितरीनु ठहियलु आहे ऐं मानी बि तमामु सुठी हुई। ऐं तव्हांखे अॻिते हलूं था, हीअ पखी बि तव्हां जॾहिं वेंदो त ॾिसंदो त पखी बि आहिनि हिते। पखियुनि खां पोइ तव्हांखे घोड़ो बि ॾेखारिबो। हिते हिकिड़ी भोलड़ी बि आहे, उनखे बि कैप्चर मां कयो, लेकिन उहो मज़े जी उहो कैप्चरिंग आई कान। हाणे तव्हांखे ॾेखारियूं था, घोड़ो था तव्हांखे ॾेखारियूं। जी हॉर्स बि आहे ऐं उन सां गॾोगॾु हिते तमामु प्यारा कबूतर बि आहिनि, उहे बि तव्हां ॾिसंदो त तव्हांखे ॾाढो पसंदि ईंदा। ऐं हीअ मौसम बि बहार हले पियो हाणे, तमामु भलो मौसम। ऐं हीअ कबूतरनि जो आसमान जो उॾणु, मथे हवा में उॾणु तमामु बहितरीनु अंदाज़ में। अव्हां सोचींदा हूंदो त हिन होटल जो नालो छा आहे, त इहो नालो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं अञा अॻिते हले किसो कहाणी। हीअ मेन रोड ते तव्हां अलम पार्क बि हिते लॻियलु आहे। हाणे थोरो वरी अॻिते हली तव्हांखे ॾेखारियूं। हाणे दोस्तो थोरो मानी बि खाइजे, बुख बि ॾाढी लॻी आहे। त जीअं असां तव्हांखे पंहिंजा दोस्त ॿुधाया, शाहिद गबोल साहब, एडवोकेट जहांगीर, कलीम भाई, भट्टी साहब वीडियो भरनि पिया। भट्टी साहब जी महिरबानियूं आहिनि। ऐं हिते वॉशरूम जी सहूलियत बि आहे, तव्हां ईंदो अंदरि वॉशरूम वग़ैरह बि तमामु बहितरीनु ठहियल आहिनि। जी दोस्तों, तव्हां सोचींदा हूंदो त हिन होटल जो नालो छा आहे। हिन जो नालो आहे राज़ रनी कोट होटल, जेको आमरी पुल खां पहिरियां अचे पई, सन वारे रोड ते, जेको जामशोरे खां दादू रस्तो वञे थो, सेवन शरीफ़, काज़ी अहमद रस्तो वञे पियो। त हीअ भट्टी साहब असां सां गॾु हुयो। त दोस्तो असांखे हाणे इजाज़त, मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी त आउं सिंध जे जेको बि लिटरेचर्स वग़ैरह आहिनि, सिंध जूं तारीख़ूं आहिनि, उन्हनि खे दोहिरायां ऐं इनशाअल्लाह इहो पंहिंजो कमु जारी सारी रहंदो। पंहिंजे होस्ट अवेस अकबर खे इजाज़त ॾींदा, वरी मिलंदासीं। दोस्तों वीडियो सुठी लॻी हुजे त महिरबानी करे पंहिंजे आइडियाज़ ज़रूरु शेयर कंदा, त जीअं आउं जेको नेक्स्ट वीडियोज़ आहिनि उहे तव्हांजे आइडियाज़ मुताबिक़, तव्हांजे फीडबैक मुताबिक़ ठाहियां। वॾी महिरबानियूं तव्हांजो, वरी मिलंदासीं कंहिं ॿिए व्लॉग सां गॾु। थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम।